तो दुनिया में सिर्फ टे शयूं आहिनि, हिकु ख़ालिक, ॿियो मख़लूक, टी अहिड़ी शइ आहे जेका न ख़ालिक आहे न मख़लूक। ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुम ला इलाहा इल्ला हुवा ख़ालिक़ु कुल्लि शै। फरमाई तव्हांजो रब, तव्हांजो मालिक, तव्हांजो ख़ालिक सिर्फ़ अल्लाह, बाक़ी हर शइ मख़लूक, आसमान मख़लूक, ज़मीन मख़लूक, जन्नत जहन्नम मख़लूक, इंसान मख़लूक, फरिश्ता मख़लूक, जिन्न मख़लूक, 1,24,000 अंबिया रसूल भी मख़लूक। आमिना जो लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी मख़लूक का ख़ालिक सिर्फ़ अल्लाह। टी अहिड़ी शइ आहे जेका न ख़ालिक आहे न मख़लूक, वो अल्लाह जो क़ुरान आहे जेको न ख़ालिक आहे न मख़लूक, बल्कि क़ुरान रब जी सिफ़त, रब जो कलाम। अल्लाह ताला रब रहंदो तो क़ुरान मजीद हुयो, क़ुरान आहे, क़ुरान बाक़ी। उहा भी उसूल आहे त जंहिं शइ जी निस्बत अल्लाह ॾे थींदी आहे, अल्लाह हुनजी हिफ़ाज़त कंदो। जीअं बैतुल्लाह माना अल्लाह जो घर, बैत जी निस्बत अल्लाह ॾे। अल्लाह ताला पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई आहे न। अबरा बादशाह हाथियुनि जो लश्कर खाए आयो बैतुल्लाह खे ढाहण। मिना ऐं अरफात जे विच में हिकिड़ी वादी आहे मुहसद, हिते अची अबरा जो लश्कर बीठो। साईं जन जे ॾाॾे ख़्वाजा अब्दुल मुतलिब जा उठ पिया चढ़नि, फ़ौजियुनि उहे उठ ॿधा। अबरा बादशाह पैगाम मोकिलियो त जेको बैतुल्लाह जो मुतवली आहे उहो हाज़िर थियो, हुन सां ॻाल्हियूं कयूं। उन वक़्त में बैतुल्लाह जो मुतवली साईं जन जो ॾाॾो ख़्वाजा अब्दुल मुतलिब हुयो, वॾो क़दावर, हसीन जमील, रोब ताब वारो माण्हू। रिवायत में अचे तो जॾहिं अब्दुल मुतलिब अबरा जे साम्हूं आयो त हुन ते एॾो रोब तारी थियो जो इस्तक़बाल में उथी बीठो। अबरा बादशाह चयो, जनाब, असांजो मक़सद मके जे माण्हुनि सां जहिड़ो न आहे, मके जी आवाम सां असांजी दुश्मनी न आहे, असांजो जहिड़ो बैतुल्लाह सां आहे, असां बैतुल्लाह ॾाहे वापसि हलिया वेंदासीं। जेकॾहिं तव्हां रुकावट बणियो त पोइ तव्हां सां विढ़ंदासीं। ख़्वाजा अब्दुल मुतलिब चयो, जनाब, तुंहिंजे फ़ौजियुनि मुंहिंजा उठ ॿधा आहिनि, महिरबानी कयो असांखे पंहिंजा उठ वापसि कयो। अबरा हैरान थी वियो, हीउ बैतुल्लाह जो मुतवली, हिनखे बैतुल्लाह जो फ़िक्र न आहे, हिनखे उठनि जो फ़िक्र। उन वक़्त में जनाब ख़्वाजा अब्दुल मुतलिब अबरा बादशाह खे जेके लफ़्ज़ चया उहे सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि। ख़्वाजा अब्दुल मुतलिब फरमायो, जनाब, इन्हनि उठनि जो मालिक मां, तंहिंजे करे मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त मां पंहिंजे उठनि खे छॾायां, बाक़ी न बैतुल्लाह जो मालिक मां न आहियां, बैतुल्लाह जो मालिक असांजो अल्लाह आहे। रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त पाण कंदो। ॿुधायो पन्नू आख़िर जा मुस्लमानों, अल्लाह पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई? फरमाई, अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फ़ील अलम यजअल कैदहुम फ़ी तज़लील व अरसल अलैहिम तयरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील फजअलहुम कअस्फ़िन मअकूल। कुरान तो फमजर अबरा बादशाह हाथियुनि जो लश्कर खाए आयो बैतुल्लाह खे ढाहण जे लाइ। रब फरमायो, हुन जे मुक़ाबले जी लाइ मां रब पाण हेठि लही कोन आयुसि, का फ़रिश्तनि जी तरबियत याफ़्त फ़ौज हुन जे मुक़ाबले जे लाइ न आई। या अल्लाह, भला करो तुंहिंजो लश्कर हो। अल्लाह से फरमायो, वमा यालम जुनूद
रब्बिक इल्ला हू वमा हिया इल्ला ज़िक्रा लिल-बशर। रब फरमायो मुझो हिकड़ो लश्कर कोन तव हज़ार रब जा। आसमान मुझो लश्कर, ज़मीन मुझो लश्कर, हवाई तूफान भी मुझो लश्कर तव, बोले सैलाब भी मुझो लश्कर तव, इकविलू भी मुझो लश्कर तव, माकूड़ा भी मुझो लश्कर तव, ई मच्छर भी मुझो लश्कर तव, ई बाय भी मुझो लश्कर तव, ई दरियाए समुंदर भी मुझो लश्कर तव। अल्लाह से फरमायो वमा यालमु जुनूद रब्बिक इल्ला हू। मुझी हिकड़ी फौज कान तव, हज़ारे मार बजू फौजू अन तव्हां कहिड़े फौज जो मुक़ाबिलो करे सघंदो। अल्लाह से फरमायो मां पंहिंजे फौजन खे पाण थो ॼाणा, तव्हांखे कोई पतो न। या अल्लाह भला उन अबरा जी ताक़तवर फौज जे मुक़ाबले जे लाइ कहिड़ो तुंहिंजो लश्कर आयो, कहिड़ा हथियारबंद फौजी आया। अल्लाह से फरमायो वअरसल अलैहिम तैरन अबाबील। हथियारबंद फौज कोन हुई, अल्लाह से फरमायो नंढड़ा पखी हुया झिरकी जेतिरा। या अल्लाह उन्हनि वटि गोली मीज़ाइल हुयो, उन्हनि वटि एटम बम हुया, जेतिरी उन्हनि वटि गोलियूं। फरमाईनन तरमीहिम बेजारतिन मिन सिज्जील। सचो सुभान दाल जे चने जेतिरी नंढड़ियूं पथरियूं खणी आया, चंबल में हिकिड़ी चूब में उहे पथरियूं उछलायूं। मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था हिकिड़ी बि पथरी निशाने खां गुस्से कान कई। जंहिं बि फौजीअ जे मथे ते उहा पथरी करे पई, उन फौजी खे क्रॉस करे, हाथी खे क्रॉस करे वञी ज़मीन में सुराख़ थी करे फजालहुम कास्फिम माकूल। क़ुरान तो फरमायो फौजी हाथी समेत कुत्ते जो ते फाटी ज़रा ज़रा बंदी पियो वञे। फजालहुम कास्फिम माकूल। मां ईअं करे छॾियो मान जीअं ओल वॻा। ॿुधायो रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई? रसूलुल्लाह माना अल्लाह जो रसूल। जीअं बैतुल्लाह जी निस्बत अल्लाह ॾे आ, ईअं रसूल जी निस्बत बि अल्लाह ॾे आ। जीअं बैतुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई, पंहिंजे रसूल जी बि रब हिफ़ाज़त कई। सभु मकी जा सरदार तरान खणी अचे बैत नबूवत जे ॿाहिरां बीठा, तक़रीबन 100 सरदार। पाण में फ़ैसिलो कयूं त बस मोहम्मद मुस्तफ़ा खे क़त्ल कयो, ॿियो कोई चारो कोन्हे को। जेल में विझंदो मोहम्मद मुस्तफ़ा खे, हिन जा सिपाही पंहिंजी जान कुर्बान कंदा, मोहम्मद मुस्तफ़ा खे जेल में बर्दाश्त न कंदा। मके माइलनि खे कढंदो त बेरूनी दुनिया में वञनि त वरी इन्हनि तबलीग कई, क़ुर मजीद पढ़ियो त सॼी दुनिया इन्हनि जी थी वेंदी। तंहिंजे करे मोहम्मद मुस्तफ़ा खे क़त्ल कयो। सभु मके जा सरदार तरारू खणी अचे रात जे वक़्त में बैत नबूवत जे ॿाहिरां बीठा। अल्लाह जे फरमायो मुंहिंजा महबूब ॿाहिर निकिर। या अल्लाह मां किथां निकिरां? गिराट जेतिरी बि जाइ कान्हे आहे। अल्लाह से फरमायो सोना पत्थरनि जी मुठ उछला। वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा। मुंहिंजा सोना पत्थरनि जी मुठ उछलाए तुंहिंजो कमु आहे। इन्हनि पत्थरनि खे तराई करे तुंहिंजे दुश्मननि जे अखियुनि खे अंधो बनाए तुंहिंजे वार वारनि जी हिफ़ाज़त करो मुंहिंजो कमु। वल्लाहु यासिमुक मिनन्नास। ओ मुंहिंजा सोना तोखे बॉडीगार्ड रखण जी इजाज़त कान्हे का, तोखे पहरेदार गार्ड रखण जी इजाज़त कान्हे का। तूं मैदान में अकेलो निकिर, तुंहिंजी हिफ़ाज़त करण वारो मां रब पाण। ख़ुदायो रब पंहिंजे रसूल जी हिफ़ाज़त कई आहे। वलीउल्लाह माना अल्लाह जो दोस्त। वलीअ जी निस्बत बि अल्लाह ॾे आ। पनो आख़िर जा मुस्लमानों जीअं रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई आहे, जीअं पंहिंजे रब पंहिंजे रसूल जी हिफ़ाज़त कई आहे, ईअं रब पंहिंजे दोस्तनि जी बि हिफ़ाज़त कंदो।
आत्मा तो के कुरान मजीद जे रोशनी में रब जे दोस्तन जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां दकियानो हिकिड़ो ज़ालिम बादशाह हुयो जंहिंजी पूरी दुनिया ते हुकूमत हुई उन हिकिड़े पासे न बुत बीहारियो ॿिए पासे न बाहि जो मच्छू ॿारायो पूरे मुल्क में ऐलान कई जेको मुंहिंजो सजदो कंदो मुंहिंजे बुत जो सजदो कंदो नौकरी उनखे मिलंदी ओदा उनखे मिलंदा ठीका उनखे मिलंदा पैसा उनखे मिलंदा जेको मुंहिंजो ऐं मुंहिंजे बुत जो सजदो न कंदो उनखे जहिड़े बाहि में जलाईंदुसि ऐं यादि रखो मुस्लमानो इन लिकुल्लि फ़िरऔन मूसा जिथे बातिल फ़िरौन जी सूरत में ईंदो आहे उते हक़ हज़रत मूसा जी सूरत में ईंदो आहे बातिल निमरूद जी सूरत में साम्हूं ईंदो त हक़ हज़रत इब्राहीम जी सूरत में साम्हूं ईंदो बातिल जेकर अबू जहल अबू लहब उतबे ऐं शेबे जी सूरत में साम्हूं ईंदो त हक़ मुहम्मद मुस्तफ़ा जी सूरत में साम्हूं ईंदो बातिल जेकर बिदअत राफ़िज़ियत कादियानियत सरमाएदाराना निज़ाम जे सूरत में साम्हूं ईंदो त हक़ इंशाअल्लाह उलमा देवबंद जमियत उलमा इस्लाम मौलाना फज़ल रहमान जी सूरत में साम्हूं सब वड़ा वड़ा सरदार खान बहादुर जज्बो आहे बादशाह जी आॾो बि झुकल पिया बुत जे आॾो बि झुकल पिया ईअं जो ॾिसो पिया वॻेवा सरदार सलामत वॻेवा खड़ियाल ताल सलामत सब सरदार खान बहादुर वॾेरा ज़मींदार सब झुकिया पिया अदी फरियाल आॾो आई सब मुअज़्ज़िज़ वॾेरा ज़मींदार हुनजे पोयों आहिनि रवाहिद जमात जमियत उलमा इस्लाम गरीब मिस्कीन मोलियन जेके हिननि जे साम्हूं मैदान में बीठा सब झुकी क़ुरान तो फरमाइन्नहुम फित्यतुन उते चंद नौजवान हुया आमनू बिरब्बिहिम पंहिंजे रब सां वाइदो कयो या अल्लाह असां पंहिंजी जान कुर्बान कंदासीं पंहिंजा बच्चा पंहिंजा पोइ मां कुर्बान कंदासीं पर न बादशाह जो सजदो कंदासीं न बुत जो सजदो कंदासीं असां झुकंदासीं सिर्फ़ु तुंहिंजे आगे आमनू बिरब्बिहिम रब फरमायो रब सां वाइदो कयो वरबतना अला कुलूबिहिम कुरान तो फरमाए पानो कुर्बानीअ जे लाइ तयारु थी वेंदो आहे त पोइ असां उन्हनि जे दिलनि खे मज़बूत कंदा रब फरमायो मां रब उन्हनि जे दिलनि खे मज़बूत कयो फ़क़ामू बीठा हुया बादशाह चन मुंहिंजो सजदो चूंदा कयो मुंहिंजे पुत जो सजदो चूंदा कयो ही सॼी दुनिया मुंहिंजे आॾो सलामी झुके थी पई उन्हनि नौजवाननि चयो फ़क़ालू रब्बुना व रब्बुस समावाति वल अर्द बादशाह तूं बि असांजो रब नाहीं तुंहिंजो पुत बि असांजो रब नाहे असांजो रब उहो आहे जेको आसमाननि जो बि रब त ज़मीन जो बि रब लन नदउअ मिन दूनिही इलाहा असां अल्लाह खां सवाइ ॿिए जे आॾो न झुकंदा बादशाह जो ठीकु आहे सुभाणे ताईं तव्हांखे मोहलत आहे क़ुरान जो फरमायो सतई नौजवान निकिता कुतो बि उन्हनि सां गॾु हुयो सचो सुभाउ सयक़ूलून सलासतु राबिउहुम कल्बुहुम के पिया चवनि टे हुया चोथों कुतो वयक़ूलून खम्सतुन सादिसुहुम कल्बुहुम के पिया चवनि पंज हुया छहों कुतो हुयो वयक़ूलून सबअतुन वसामिनुहुम कल्बुहुम के पिया चवनि सत हुया अठों कुतो बहरहाल टे या चार या पंज या छह या सत वध में वधि सत हुया अठों कुतो हुयो उहे सत नौजवान बादशाह जे मुल्क मां निकिता
हिकिड़ी गार में अची वेठा उते पाण में मशवरो कयूं त हाणे छा कजे। कुतो बि उन गार जे ॿाहिरां पंहिंजे टंगुनि खे खिॾे बि वेठो। वक़ल्बुहुम बासितुन ज़िराअैहि बिलवसीद। क़ुरान तो फरमाए गार जे साम्हूं कुतो बि पंहिंजे टंगुनि खे खिॾे वियो। उन्हनि यारनि जो पहिरों पियो सुभान मौलाना तव्हांजी ॻाल्हि कई। कुतो नेकनि जी सूरत में रहियो। कुते सालनि जो साथ ॾिनो। क़यामत जे ॾींहुं इहो कुतो हुन पलम बाउरा बुज़ुर्ग जी सूरत वठी हुनजो रूह हुन कुते में विधो ईंदो। नेकनि जी सूरत जे करे कुतो वञी जन्नत में पहुचंदो। हू पलम बाउरा जेको बुज़ुर्ग हुयो मुस्तजाब दुआ हुयो। जेका बि दुआ घुरंदो अल्लाह हुनजी दुआ खे क़बूल कंदो हो। पर बेईमान लालच में अची वियो। माण्हू अची पैसा ॾिनसि हुनजे ज़ाल खे चयूं मुड़ुस खे एतिरो सोन था ॾियूं चांदी था ॾियूं। पंहिंजे मुड़ुस खे चयो त मूंसां जे लाइ बददुआ करे। उहो बेईमान लालच में अची अल्लाह जे नबी मूसा जे लाइ बददुआ कई। अल्लाह से फमसलुहु कमसलिल कल्ब इन तहमिल अलैहि यलहस औ तत्रुकु यलहस ज़ालिक मसलुल कौमिल लज़ीना कज़्ज़बू बिआयातिना फक़ुसिल क़सस लअल्लहुम यतफक्करून। वो बुज़ुर्ग जेको मुस्तजाब दुआ हो जेका दुआ घुरंदो हुनजी दुआ क़बूल थींदी हुई। पर अल्लाह जे नबी जे मुक़ाबले में आयो टक्कर खाधे रुगो बददुआ कई। क़ुरान जो समा कुतो थी वियो। जे कुतो हलंदो आहे तॾहिं बि सा कंदो आहे। वेहंदो आहे तॾहिं बि सा कंदो आहे। उहो पलक बाउरा बुज़ुर्ग कुते वांगुरु साचे जो ज़ुबान ॿाहिरि निकिरी आयो। ख़ुदा जो वास्तो सवारा वारनि खे गाॾियुनि जो कुता थी ईंदो। तव्हां पलक बाउरा खां वधीक बुज़ुर्ग कोन जो नेकनि ऐं सालनि खे गाॾियूं ॾाढियूं मुस्तजाब दुआ। क़ुरान तो फरमाए सभई नौजवान गार में वेठा पाण में मशवरो कयूं त हाणे छा कजे। अगर सभिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थी विया त पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान कंदासीं पर अल्लाह खां सवाइ ॿिए ॾियारो न झुकंदासीं। मशवरो करे सुम्ही पिया। पोइ उन्हनि खे निंड अची वई। या अल्लाह केतिरो वक़्तु निंड अची वयनि। हिकिड़ी राति हिकिड़ो ॾींहुं हफ़्तो या महीनो साल या 2 साल फरमाईन वलबिसू फी कहफिहिम सलासमियतिन सिनीन वज़दादू तिस्आ। रब फरमायो मां पंहिंजे दोस्तनि खे निंड ॾेई छॾियमि पर 309 साल 309 साल अल्लाह जा वली निंड में सुता पिया। 309 सालनि जे अंदरि मुंहिंजे दोस्तनि खे बुख बि न लॻी उञ बि न लॻी। 309 सालनि जे अंदरि रब फरमायो मुंहिंजे दोस्तनि जा कपिड़ा बि मेरा कोन थिया। उन्हनि जा वार बि वॾा कोन थिया। उन्हनि जा नंहं बि वॾा कोन थिया। 309 सालनि जे अंदरि उन्हनि खे थकु बि कोन थियो। वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातल शिमाल। रब फरमायो 309 साल गार में सुता पिया पर उन्हनि जे पासनि खे बि मां तब्दील कंदो रहियुसि। कंहिं महिल सॼे पासे सुता पिया कंहिं महिल खॿे पासे सुता पिया। पासा बि बदिलाए। 309 सालनि खां बाद रब फरमायो मां पंहिंजे दोस्तनि खे उथारियो। हिन उम्मत खे हिकिड़ो मसइलो सम्झाइण जे लाइ रब खे पतो हुयो त आख़िरी ज़माने में अहिड़ा माण्हू बि पैदा थींदा जेके चवंदा मुंहिंजे मुर्शिद जे मज़ार ते झपकी वेहंदी त साईं खे ख़बर पइजी वेंदी त न रोआ या मांदी आहे। साईं मुंहिंजो मुर्शिद हेॾो ख़बरदार आहे जो मुरीद जे घर में दाल पचंदी आहे मच्छी पचंदी आहे त साईं खे ख़बर पइजी वेंदी आहे त मुरीद जे घर में छा पको आहे। अल्लाह ताला इन्हनि खे सबक सेखारण जे लाइ फरमाई बासना मां पंहिंजे दोस्तनि खे उथारियो।
आवाज चवंदा मामन जो अकीदो सही मौलाना मक्की साहब ने सवाल किए हरम ड्राइवरनि जो अकीदो शिरक वारो कहो मौलाना मक्की साहब फरमायो उन्हनि जो तौहीद वारो अकीदो कहो उन्हनि वीचारनि जा त सभु अकीदा शिरक वारा मां तव्हां खां पुछां थो क़ब्र खे पको करणु इहो शिरक आहे या तौहीद आहे अल्लाह जे वलियनि जे मथां कुबा ठाहिण मज़ारनि ते करोड़नि जा ख़र्च करणु इहो शिरक आहे या तौहीद आहे क़ब्रुनि जो सजदो करणु क़ब्रुनि जा तवाफ़ करणु क़ब्रुनि खे चुमियूं ॾियणु क़ब्रुनि ते माण्हू वठी वञी बास बासणु इहे शिरक जा अक़ीदा या तौहीद आहे वलियनि खे मुश्किल कुशा सम्झणु इहो शिरक जो अक़ीदो या तौहीद नबी ऐं रसूल खे मुश्किल कुशा सम्झणु इहो शिरक जो अक़ीदो या तौहीद जो जंहिं मस्जिद में वञो त उते कतार लॻी पई आहे या अल्लाह मदद या रसूल अल्लाह मदद या अली मदद या फातिमा मदद या हसन मदद या हुसैन मदद या गौसे आज़म दस्तगीर मदद भेणा ही आहे ये सब अल्लाह मां तव्हां खां पुछां थो इहो तौहीद जो अक़ीदो सभु शिरक जा अक़ीदा असां दुआ था करूं अल्लाह ताला इन्हनि खे सम्झ था फरमाए इश्क रसूल केॾो आहे नबी साईं जे इश्क में अलहमदुलिल्लाह आसान तो इश्क आहे पर रस्तो अहिड़ो वरितो अथनि जेको जन्नत में पहुचाईंदो या मोहब्बत अबू जहल खे बि नबी साईं सां हुई या न यो अबू जहल बैतुल्ला जो तवाफ पियो करे उन जो दोस्त भी उन सां गॾु बैतुल्ला जो तवाफ पियो करे मुंडो मुंडे सां मिली तवाफ कंदा असां त ज़िंदगी में जेके हज उमरे ते न विया तवाफ कोन कयो अथनि पर अबू जहल रोज़ानो बैतुल्ला जो तवाफ कंदो हो असांखे त ज़मज़म जे पाणीअ जो ढुक मिलंदो आहे सो बि हाजी मिलाए ॾींदा हू ज़ालिम बेईमान अबू जहल रोज़ानो ज़मज़म जो पाणी पीअंदो बि हुयो पर ज़मज़म जे पाणीअ सां वेझंदो बि हो असां त पनो आखिर जे मलंगनि खे सबील पिया पियारियूं पर हू ज़ालिम उन वक़्त जे हाजिनि खे पाणी पियारींदा हुआ असां त पनो आखिर जे मस्जिद में सीमेंट जी बोरी वठी ॾिनी आहे पर हुननि बैतुल्ला तामीर करायो अजअलतुम सिकायतल हाज व इमारतल मस्जिदिल हराम कमन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर व जाहद फी सबीलिल्लाह ला यस्तवून इंदल्लाह कुरान तो फरमा बैतुल्ला की तामीर करायूं मस्जिदुल हराम की तामीर करायूं हाजिन खे पानी पियारियूं पर ये ईमान वारा माण्हू न थी सघंदा मुशरिक ऐं मुवहिद ला यस्तबून इंदल्लाह भली दुनिया में तव्हां हिक ॿिए सां गॾु खाओ पियो उथो वियो पर रब फरमायो अल्लाह वटि बराबर न उन दोस्त चयसि अबू जहल खे हिते हिकिड़ो नबी पैदा थियो आहे हुनखे सुञाणी घुरिजे इन ज़ालिम अबू जहल बैतुल्ला जे साम्हूं पंहिंजे दोस्त खे चयो मोहम्मद मुंहिंजे साम्हूं जाओ मुंहिंजे साम्हूं जवान थियो मुंहिंजे साम्हूं ख़दीजा सां शादी कयईं मां हुनजे पीउ खे सुञाणा थो अब्दुल्ला जो पुटु आहे मां हुनजे ॾाॾे खे सुञाणा थो ख़्वाजा अब्दुल मुतलिब जो पुटु आहे भला ॾे अवाल इहो मोहम्मद सचो आहे या कूड़ो आहे त इहो ज़ालिम अबू जहल बैतुल्ला जे साम्हूं पंहिंजे दोस्त खे थो चए यार जेकर पुछा कंदे त 40 सालनि जे अंदरि मोहम्मद मुस्तफ़ा कॾहिं माण्हू त कूड़ कोन ॻाल्हायो आहे त अलाह ते कूड़ कीअं ॻाल्हाईंदो जेकर पुछींदो त काइनात में मक्को मदीनो त छा पर पूरी काइनात में मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो सचाट तोखे न मिलंदी समझे पियो त हिन खां वधीक सचो कोई कोन्हे
यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम। कुरान तो फरमाए मोहम्मद मुस्तफ़ा के ईअं सुञाणंदा जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणंदा। अञा पंहिंजे पुटनि जे सुञाण में बि शक हुयो, अलाए असांजे तुख़्म मोहन अलाए ॿिए जे तुख़्म मां मोहम्मद मुस्तफ़ा जे नबूवत में रिसालत में उन्हनि खे कोई शक कोन हो। अड़े ज़ालिम जॾहिं मञी बि थो त हीउ सचो आहे, काइनात में न जहिड़ो सचो आहे, पर बि मुस्लमान चवंदो थी बसि हीउ असांजो पंहिंजो सरदारी जो मसइलो। जेकर मुस्लमान थींदुसि त पोइ हर ॻाल्हि मोहम्मद मुस्तफ़ा जी मञी पवंदी, पोइ त असांजी सरदारी वई। जेको हिन ॻाल्हि माना हू बि चए पियो, अबू जहल बि चए पियो त जेकर मुस्लमान थींदुसि त पोइ हर ॻाल्हि मोहम्मद मुस्तफ़ा जी मञी। ऐं असां मुस्लमान त थियाऊं पर हर ॻाल्हि में नबी साईं जी मुखालिफ़त। मां तव्हां खां पुछां थो जेको बेनमाज़ी आहे इहो नबी साईं जो सॼा हिनजी नबी साईं सां मोहबत आहे? जंहिंजे चेहरे ते ॾाढ़ी न आहे, जेको व्याज थो खाए, रिश्वत थो खाए, उन सम्झो त मुस्लमान थींदुसि त पोइ हर ॻाल्हि मोहम्मद मुस्तफ़ा जी मञी। असांजी सभु ॻाल्हि मोहम्मद मुस्तफ़ा खे मञूं था त उनजी हर ॻाल्हि मञूं, वलियनि खे मञूं था त वलियनि जी हर ॻाल्हि मञूं। सही थो चवां? हिकिड़ो पुट हुजे पीउ जा हथ चुमे, अबे खे भाकुर पाए चुमी हुजे, पर पीउ चवेसि पुट पाणी प्यार कई, बाबा पाणी वञी पाण पियो, इहो असां हुकुम न थींदो। हाणे मां तव्हां खां पुछां थो इहो पुट पीउ जो फर्मो कंदा? तव्हां चवंदो त इहो फर्मो कंदा? असां बि नबी साईं सां मोहबत रखूं था, नबी साईं जो नालो वठी करे चुमियूं ॾींदासीं हथनि खे आङुठनि खे, मीलाद जा प्रोग्राम जलसा बि रखंदासीं, नबी साईं जी तारीफ़ बि कंदासीं, पर नबी साईं फरमायो नमाज़ पढ़ो, चयोसीं इहो कमु असां हुकुम दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे हर ॻाल्हि में पंहिंजे महबूब जी ग़ुलामी नसीब कयो। बहरहाल अल्लाह से उन्हनि पंहिंजे दोस्तनि खे उथारियो, लियतसाअलू बैनहुम, रब पुछा कनि त पुछा कयो हिक ॿिए खां केतिरो वक़्तु हिते टिकिया हो। माण्हू चवंदा आहिनि त वलियनि खे हर शइ जी ख़बर पए थी, जेके मरी विया आहिनि उन्हनि खे बि ख़बर पए थी, तव्हां त ज़िंदा हुयो, ॿुधायो केतिरो वक़्तु हिते गार में टिकिया हो। कुरान तो क़ालू लबिस्ना यौमन औ बअज़ यौम, कंहिं चयो असां ॾींहुं टिकिया हूं, कंहिं चयो अधु ॾींहुं टिकिया हूं, कंहिं चयो ॾींहं जो हिसो टिकिया हूं। होया बि अल्लाह जा सचा वली, होया बि ज़िंदा मरी कोन विया, 309 साल गार में रहिया, पर एतिरो बि पतो कोन त असां केतिरो वक़्तु गार में सुता आहियूं। मालूम थियो त हर शइ खे ॼाणण वारो हिकिड़ो अल्लाह। कलामुल्लाह, इन कलाम जी निस्बत कॾे अल्लाह जो कलामुल्लाह माना अल्लाह जो कलाम। जीअं बैतुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे, जीअं रसूलुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे, जीअं वलीउल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे, पनो अकुल जा मुस्लमानों ईअं हिन कलामुल्लाह जी हिफ़ाज़त करण वारो बि रब पाक। इन जे करे अल्लाह से फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। रब फरमाई कुरान असांजो खज़ानो आहे, तंहिंजे करे हिन जी हिफ़ाज़त बि असां पाण कंदासीं। या अल्लाह असांजा वॾेरा सरदार ऑफिसर मिनिस्टर पंहिंजी खज़ाने जी लोही कोटनि में मज़बूत किलनि में हिफ़ाज़त पिया कनि, लोह जी अलमारियुनि में हिफ़ाज़त पिया कनि, पुलिस ऐं फ़ौज जे परे में हिफ़ाज़त पिया कनि। भला ही तुंहिंजो क़ीमती खज़ानो हिन जी हिफ़ाज़त किथे थींदी? लोही कोटनि में मज़बूत किलनि में, अलमारियुनि में, पुलिस ऐं फ़ौज जे परे में। अल्लाह से फमन बल हुआ आयातुन बय्यिनातुन फी सुदूरिल लज़ीना ऊतुल इल्म। अल्लाह से फरमा सा पंहिंजे खज़ाने जी हिफ़ाज़त कई आहे हिननि आलिमनि ऐं हाफ़िज़नि जे सीननि में। अल्लाह जो खज़ानो हिननि आलिमनि ऐं हाफ़िज़नि जे सीननि में।
तव्हांजो खज़ानो का कोट में का किले में महफूज़ हुजे ऐं हिन कोट खे केरु खाट में तव्हां छॾींदव। अल्लाह से फरमाए तूं मुंहिंजो खज़ानो हिननि आलिमनि हाफ़िज़नि जे सीननि में अथव, जेको हिननि खे खाटण जी कोशिश कंदो रह फरमाए थो मां न छॾींदोसांइ। मेहरबानी कयो हिननि आलिमनि हाफ़िज़नि सां ॾाढा बि न ॻाल्हाईंदा कयो, हिननि जे सीननि में अल्लाह जो खज़ानो अथव। मन आदाली वलियन फ़क़त आज़नतुहु बिल हर्ब। रब फरमाए थो जेको मुंहिंजे दोस्तनि सां जहिड़ो कंदो मां ख़ुदा जो उन्हनि सां जहिड़ो आहे। मां तव्हां खां पुछां थो हिननि खां वधीक दोस्त रब जो ॿियो केरु थींदो? आलुल क़ुरान हुम आलुल्लाह, ये क़ुरान वारा ई ख़ुदा जा वली अथव। हिननि जे ज़िंदगी ते तव्हां नज़र कंदव रात जो अञा मुअज़्ज़िन आज़ानी कोन ॾींदो आहे त ही बिस्तरे तो उथंदा आहिनि, वुज़ू करे क़ुरान मजीद पढ़ंदा आहिनि, फजर जी नमाज़ जमात सां पढ़ंदा, वरी क़ुरान हिननि जे साम्हूं 11:30 बजे ताईं 2 कलाक वक़्फ़ो मिलंदो आहे आराम जो, वरी ज़ोर जी नमाज़ जमात सां पढ़ंदा, वरी क़ुरान हिननि जे साम्हूं असर जी नमाज़ ताईं, वरी असर जी नमाज़ जमात सां पढ़ंदा, 1 कलाक वक़्फ़ो मिलंदो, वरी मग़रिब जी नमाज़ जमात सां पढ़ंदा, वरी क़ुरान हिननि जे साम्हूं इशा जी नमाज़ ताईं रहंदा क़ुरान पढ़ल, वरी इशा जी नमाज़ जमात सां पढ़ंदा, वरी क़ुरान हिननि जे साम्हूं तूं ऐं मां त रात जो 12 बजे ताईं पुठ में नियाणियुनि समेत मोबाइल ॾिसंदा आहियूं, नाटक ऐं फिल्मूं ॾिसंदा आहियूं, पर तव्हां मदरसे में ईंदव त रात जो 11 बजे ताईं बि तालिब क़ुरान पिया पढ़ंदा आहिनि, मुतालो पिया कंदा आहिनि। इन्नल हसनात युज़हिबुन सय्यात। रब फरमाते हैं का गलती थी भी वञे थी त मां रब माफ़ थो करे। हिननि खां वधीक बुज़ुर्ग कोन अथव। आलुल क़ुरान आलुल्लाह, अल्लाह जा वली तव्हांखे ॾिसणा, हिननि तालिबनि खे ॾिसो जंहिंजे सीननि में अल्लाह जो खज़ानो महफ़ूज़। हिननि खां दुआऊं घुराईंदा किथे किथे ही क़ुरान मजीद मुंहिंजे साम्हूं पियो आहे। असां राति जो 12-1 बजे मदरसे में ईंदा आहियूं त के तालिब 12-1 बजे ते मुतालियो कंदा आहिनि या मुसले ते बीठा तहज्जुद पिया पढ़ंदा आहिनि। असां अखियुनि सां अहिड़ा तालिब ॾिठासीं। ज़रूरी न आहे त असांजे मदरसे में 100 तालिब पढ़ंदा, इहे सभु 100 ई अमादुल्लाह आले जी थिया। सवा मां जेकॾहिं हिकिड़ो ॼणो कामयाब थी वियो सम्झो त असांजा पैसा सजाया थी विया। हिकिड़ो जेकॾहिं चङो निकिरी वियो सम्झो त असांजी अन्न जी ॿोरी सजाई थी वई। असां 500,000 जा जेके ज़कात जा ॾिनासीं उहे क़बूल थी विया। अॼु वाइदो कयो त हिननि जी ख़िदमत तव्हां पंहिंजा बच्चा न पढ़ाए सघिया हो, तव्हांजा बच्चा आलिम हाफ़िज़ न थिया, डॉक्टर थी विया, प्रोफेसर थी विया, इंजीनियर थी विया, ताजर वापारी थी विया, अञा बि वक़्तु त वई ग़रीब मिस्कीन बच्चा जेके मदरसे में पढ़ंदा इन्हनि जी ख़िदमत कयो। इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं इहे तव्हां असांजी बख़्शिश जो ज़रियो थी। क़यामत जो ॾींहुं थींदो ही अमीर ई वॾेरा ई सरदार जन्नत में ईंदा नी, हिननि जो गेट 500 साल परे हो। पर फरमाए तो 500 साल पंधु कयो पोइ तव्हांजो गेट ईंदो जन्नत। ऐं ही जेके क़ुरान पढ़ण वारा तालिब आलिम हाफ़िज़ ग़रीब मिस्कीन इन्हनि जो गेट जीअं पुलिस रात पार कंदा त सिधो जन्नत। पोइ इहे ग़रीब मिस्कीन तालिब रब खे चवंदा या अल्लाह फलाणे रईस मूंखे दवा जा पैसा ॾिना, फलाणे वॾेरे मूंखे मानी कराई, फलाणे साहब मूंखे लकड़ा वठी ॾिना, मुंहिंजो घर नथलो मुंहिंजो घर ठाराई, मुंहिंजी न्याणी बीमार आई मुंहिंजो इलाज कराई, या अल्लाह मूंखे इजाज़त ॾे त मां हिनखे पाण सां हितो हिन गेट में वठी वञा। हदीस में चए थो पोइ हिननि ग़रीबनि मिस्कीननि क़ुरान पढ़ण वारनि तालिबनि जी सिफारिश जे करे इहे अमीर रईस वॾेरा सरदार हिन गेट में ईंदा न त 500 साल पंधु कंदा पोइ जन्नत जो गेट। वाइदो कयो त हिन जी ख़िदमत कंदा इंशाअल्लाह। मां गुज़ारिश थो कयां मदरसे में मुफ्ती जमील साहब पुछा कंदा बाबा कंहिं शइ जी ज़रूरत हुजे असां हाल करिया ख़िदमत कंदासीं इंशाअल्लाह। इहो तव्हां असांजी बख़्शिश जो ज़रियो। अल्लाह ताला जे इदारे क़यामत आबाद फरमाए। सही मौलाना अब्दुल अज़ीज़ साहब अल्लाह उनजी क़ब्र ते करोड़ रहमत नाज़िल फरमाए। मालिक कुछ मल्ला से कबूल मंजूर फरमाए।
तो नंढड़ो तालिब आहे वो गज़ल चवंदो पोइ वरी क़ुरान